अस्सलाम वालेकुम। अॼु मां तव्हां सां शेयर कयां थी एप्लिक कीअं कजे मशीन ते। ऐं मां हिकिड़ो पंहिंजो कुशन जो कवर ठाहिण वारी आहियां, त उन जे लाइ मां हिकिड़ो डिज़ाइन सिलेक्ट कयो आहे। सभिनी खां पहिरियों त कुशन जो जेको कवर आहे उन जी साइज़ जे हिसाब सां असां कपिड़ो कटींदासीं। कुशन कवर के साइज़ के हिसाब से पहले तो हम कपड़ा काट लेंगे। ये मैं काट चुकी हूँ, मेरे 2 कुशन्स हैं, तो ये 2 मैंने ऊपर के इनके पीसेस काट लिए हैं। 2 कुशन जा कवर थी मां ठाहियां, त मां उन जे लाइ ही 2 जेके आहिनि कपिड़े जा पीसिस कटिया आहिनि। असां मशीन सां अॼु एप्लिक कंदासीं। ऐं सभिनी खां पहिरियों मूं कुशन कवर जी साइज़ जे हिसाब सां कटियो आहे अखबार जो पीस। अखबार मैंने काटा है, उसके ऊपर जो डिज़ाइन मुझे चाहिए वो मैंने ट्रेस कर लिया है। इस पर मैं बना रही हूँ कैक्टस। एक पॉट होगा और कैक्टस होगा। यहाँ पे इस पे एक फ्लावर लगेगा, ठीक है। सो हिकिड़ी कुंडी हूंदी, उन में ही थूहर लॻल हूंदो। ऐं थूहर तव्हांखे ख़बर आहे त रेगिस्तान जो बूटो आहे। ऐं रेगिस्तानी माण्हू जेके हूंदा आहिनि उहे हमेशह ॾाढा ब्राइट कलर इस्तेमालु कंदा आहिनि। असांजे थर खे ई ॾिसो, थर को आप देख लें, जो रेगिस्तान में रहने वाले लोग हैं वो उनके जो कलर्स होते हैं कपड़ों के, जो उनकी एम्ब्रॉयडरी के जो चीज़ों के, वो बहुत ब्राइट होते। तो ये इसमें मैं कैक्टस तो ग्रीन बनेगा, ये मैं बहुत पॉट जो है बहुत ब्राइट बनाने वाली हूँ। साए रंग जो ग्रीन कलर जो मां कैक्टस ठाहींदमि, ऐं उन सां गॾु असां ही ठाहींदासीं ब्राइट कलर्स में ही पॉट। हाणे सभिनी खां पहिरियों ही अच्छा इहो मां तव्हांखे ॿुधायां त हिन ते अख़बार ते ट्रेस करण जो मतिलबु इहो आहे त तव्हां असुल कपिड़े ते रखी ॾिसो, त जीअं तव्हांखे आइडिया थिए त तव्हांजो ही डिज़ाइन किथे बीहंदो। ठीक है, अखबार पर ट्रेस करने का मतलब ये है, या किसी भी कागज़ पे ट्रेस करें, इस पर रख के देखें कि जब आप इसको कटिंग करके इस पर सिलाई कर लेंगे तो डिज़ाइन आपका कहाँ से कहाँ तक इस पर आएगा। तो इसलिए मैंने इसको अखबार पे रखा है। अब हम इसकी कटिंग करेंगे। हमेशा कागज़ काटने की जो कैंची है वो अलग होनी चाहिए। पहले मैं इसका ये पॉट जो है, जो गमला, उसको अलग से काट रही हूँ। इन पॉट के इन गमले के मां अलग सां कटियां थी, ऐं उन खां पोइ मां ही प्लांट जेको आहे, जेको थूहर आहे, कैक्टस आहे, उनखे भी कटे अलग कंदसि। इन दोनों का मैं अब काट लेती हूँ, फिर आपको दिखाती हूँ मैं। हाँ, ये कैक्टस मूँ कटे वरतो आहे, ये देखिए कैक्टस भी काट लिया है और ये पॉट भी काट लिया है। अब इनकी हम करेंगे कटिंग। उसके लिए हमें चाहिए इस तरह की पिन्स। ये पिन्स, क्विल्टिंग पिन्स, बहुत हेल्पफुल होती हैं काम में। अच्छा, जैसे मैंने कहा कि जो लोग रहते हैं रेगिस्तानों में, उनकी पसंद जो होती है बहुत तेज़ कलर होते हैं। तो इसमें से मैं गमले के लिए पीसेस काटूंगी। मुझे 2 चाहिए, 2 कुशन्स हैं, तो इन दोनों को मैं मिला लेती हूँ। लेकिन एक चीज़ का हम ख्याल रखेंगे कि जब हम इसकी कटिंग करेंगे तो इसके चारों तरफ हम थोड़ा सा छोड़ देंगे। इसको मैं इस पर रखती हूँ। छोड़ेंगे इसलिए कि क्योंकि हमें मोड़ना भी है। पूरा हम इसके साइज़ के मुताबिक नहीं काटेंगे, हम उसके लिए मोड़ने की जो जगह है वो छोड़ेंगे। इसको मैंने पिनअप कर दिया है। मां इन्हनि खे पिन्स जी मदद सां हयो आहे। ऐं हाणे मुंहिंजी कपिड़े कटण वारी कैंची अलॻि आहे। ऐं तव्हां ॾिसजो त हिन में मां सिलाई जी गुंजाइश छॾे तक़रीबन 1 सेंटीमीटर या 1.25 सेंटीमीटर के करीब इस पर मैं सिलाई की गुंजाइश छोड़ देती हूँ, और फिर मैं इसको काट लेती हूँ, क्योंकि जब हम इसको लगाएंगे तो ज़ाहिर हमें इसमें कुछ मोड़ना भी है। ये आप देखें, ॾिसो ही त जॾहिं असां हिनखे सिबंदासीं त असांखे हिनखे अंदर जी तरफ़ वराइणो पवंदो। तंहिंजे करे ही पेपर खां थोड़ो वधीक सिलाई जी गुंजाइश छॾे पोइ असांखे कटणो आहे। ऐं ॿी ॻाल्हि इहा त ही 2 मूं गॾु कटिया आहिनि, छो त मूंखे 2 पॉट्स ठाहिणा आहिनि। अच्छा, ही मुंहिंजा जेके कुंडी हुई, पॉट हुयो, कटिजी वियो। हाणे मां हिन मां कटींदमि कैक्टस। अब मैं ये कैक्टस काटती हूँ। ये ग्रीन कलर, कोशिश करें कि ऐसा ही कपड़ा लें कि जो कलर जो है कैक्टस से मिलता जुलता हो। हाणे हिनखे भी मां कपिड़े खे डबल करे पिनअप कयो आहे डिज़ाइन। ऐं हिनखे भी असां जेको कटींदासीं त हिन जो सिलाई जी गुंजाइश छॾींदासीं। ये मैंने डबल करके कपड़ा, इसके ऊपर मैंने ये कागज़ का जो पैटर्न है पिनअप कर दिया है। अब मैं इसको इसी तरह काटूंगी कि मैं इसमें सिलाई की गुंजाइश छोड़ दूंगी। हाँ, ॾिसो ही भी एट अ टाइम 2 मुँह कटे वता हैं, दोनों एक साथ कट गए हैं। ठीक है, अब इसमें हमें करना ये है कि जहाँ पे भी थोड़ा सा मोड़ है, इसमें जहाँ पे भी कर्व है, उस पर हम छोटे छोटे कट लगा लेंगे। जितां भी गोलाई आहे उते असां हिनखे सना सना टुक हणंदासीं, त छो त असांखे उहा सिलाई में अंदरि जॾहिं मोड़ींदासीं कपिड़ो त थोड़ी सफ़ाई सां मुड़ी वेंदो। अगरि रफ हूंदो कपिड़ो त सफ़ाई सां न मुड़ंदो। ठीकु आहे, कागज़ मां फ़िलहाल नथी हटायां त जीअं असांखे आइडिया हुजे तो कट किस ताईं हटना है। अभी इसका कागज़ नहीं हटाएं, हमें आइडिया होना चाहिए कि हमें कट जो है वो कहाँ पे लगाने हैं। इस तरह से
पूरे पे जहाँ जहाँ पे मोड़ है, जहाँ जहाँ पे कर्व है, वहाँ पे हम इसको हल्के हल्के से कट लगा लेंगे। सॼा कट मां हिनखे हणी थी वठां। हाणे हिनखे सॼा मां कट हणी छॾिया आहिनि। जितां जितां बि असांखे मोड़णो आहे उते कट लॻल आहिनि। अहिड़ी तरह सां हीउ जेको पीस आहे हिन में सिर्फ़ु हेठां असां कुंड ते थोड़ा कट हणंदासीं। ये जो इसके गमला जो है उसके जो नीचे वाले कोने हैं वो थोड़े गोल हैं, तो उसको हम ज़रा से इस तरह से कट लगा लेते हैं। ठीक है, असां हाणे हिनखे हणी वरितोसीं। हाणे पिनूं असां हिन मां कढूं था। पिन्स निकाल लेंगे और हम इसको पहले करेंगे कपड़े पे सेट। ये हमारा जो है कपड़ा है, एक पहले ले लेती हूँ मैं। ठीक है, उस पर आप इसको रखेंगे। ये हम पैटर्न संभाल के रखते हैं। ये पैटर्न संभाले थी रखां, वरी कंहिं ॿी शइ ते अगरि मूंखे कैक्टस ठाहिणो पियो त इहो मूंखे कमु अची वेंदो। ठीक है, हाणे सभिनी खां पहिरियों ॾिसो ही कुंडी है, इसको रखेंगे। इसका ये इतना हिस्सा जो है, जो प्रिंट आपको नजर आ रहा है, ये मैं अंदर की तरफ मोड़ लूंगी तो ये मेरा प्रिंट आ जाएगा। इसी तरह चारों तरफ से जैसे ये कट लगे हुए हैं इस तरह से मोड़ कर इसकी हम सिलाई कर लेंगे। सही है, इसको रखते हैं यहाँ पे और एक कैक्टस इसको मैं पेस्ट कर लेती हूँ। इसका थोड़ा सा हिस्सा जो है हम इसके गमले के अंदर कर लेंगे। ठीक है, कैक्टस का एक थोड़ा सा हिस्सा यहाँ पे आपको इसमें गैप नज़र नहीं आएगा, लेकिन जब हम इसको सी लेंगे तो ऑटोमेटिकली इसमें जो है वो एक गैप आ जाएगा। जॾहिं असां हिनखे सिबी वठंदासीं त पंहिंजो पाण हिन में हिकिड़ो गैप अची वेंदो। त ही असां कुंडी जेका हिन मथां थोड़ी चाढ़े वेंदासीं, छो त जीअं हे हिस्सो हिन जो सिलाई में हलियो वञे। हाणे हिनखे हिते रखी मां हणां थी पिन्स। इस पे पिन्स में लगा लेती हूँ। इन दोनों पे मैं ये पेस्ट कर लूँगी, चिपका लूँगी पिन्स की मदद से। ही मां हिन ते पिन्स सां लगायो आहे ऐं हिन सॼे खे मां ब्लैक धागे सां सिबंदसि। सिबण जो बि मां तव्हांखे ॾेखारियां थी। ऐं अहिड़ी तरह सां मां पंहिंजे ॿिए पीस ते बि इहो हणंदमि। हिन जे मथां हिकिड़ो लॻंदो गुल। हीअ गुल मां ठाहिणु सेखारे चुकी आहियां। हीअ योयोज़ आहिनि, फैब्रिक फ्लावर्स। इहे मां तव्हांखे पहिरियों सेखारे चुकी आहियां। अगरि कंहिं उहा वीडियो न ॾिठी आहे त मां उनजो जेको लिंक आहे वीडियो जो उहो मां ॾेई थी छॾियां हिन वीडियो जे हेठां। जॾहिं सिबजी वेंदो एप्लीक थियण खां पोइ हे असां गुल जेको आहे ॿिन्ही ते हिकिड़ो हिकिड़ो हणंदासीं। त मूंखे जॾहिं बि फुर्सत हूंदी आहे ऐं मूं वटि पीसिस बचंदा आहिनि अहिड़ा, त मां इलाही सारा गुल ठाहे रखी छॾींदी आहियां। ऐं हिन वक़्तु जॾहिं मां हीअ कमु करे रही आहियां त मुंहिंजी नंढड़ी शहज़ादी मूंसां गॾु वेठी आहे ऐं शाबस अथसि, ॻाल्हाए नथी, गोड़ नथी करे, पूरो कोऑपरेट थी करे। हेॾां अचो राजिया, हाय कयो, हाय फेस ॾेखारियो, हाय। हाणे ॾिसो त सभिनी खां पहिरियों जेका मां सिलाई कंदमि उहा मां कंदमि हिन पॉट जी। इस पॉट को मैं पहले सी लूँगी। तो इसलिए ज़रूरी है कि ये जो इसके साइड्स हैं कैक्टस के जो पॉट के साथ आ रहे हैं उसको हम पहले से पिन अप करके मोड़ लेंगे, क्योंकि अगर ये एक दफ़ा सिल गया तो बाद में तो हम इसको नहीं मोड़ सकते। ठीक है, तो सभिनी खां पहिरियों मां हीअ कुंडी जेका आहे इनखे सिबंदमि। तंहिंजे करे हेठां जेको कैक्टस आहे उनजा ॿई पासा मोड़े मूं उन में पिन्स विझी छॾियूं आहिनि। त जीअं या तव्हां कचा टाका भी हणी था सघो, अगर पिन्स न हो कोई मसला नहीं है, आप लंबे लंबे कच्चे टांके भी इस पे लगा सकते। पहले पहिरियों खां हिनखे मां मोड़े छॾियो आहे साइड ते। त सभिनी खां पहिरियों असां सिबंदासीं हिन जो पॉट। हाणे मां मशीन में कारो धागो विझी छॾियो आहे। ठीक है, काला धागा मैंने डाल दिया है इसमें। और ये सबसे पहले मैं इसकी सिलाई करूँगी पॉट की। ठीक है, हिनखे मोड़नो आहे असांखे, यकीनन तव्हांखे ॾिसण में ईंदो हूंदो। ऐं कारे धागे सां मां इन लाइ थी सिबां त जीअं हीअ हिन जी आउटलाइन ठही पए। इहो ख़्यालु रखिणो आहे त मशीन जी जेका सुई आहे उहा हिननि पिन्स जे मथां न अचे। जॾहिं पिन्स जे वेझो पहुचो त तव्हां हिनखे फ़ौरन पिन खे कढो। ॾिसो, पिन खे असां कढूं था, अॻियां कंटिन्यू कंदासीं, वरी पिन अची विया उनखे कढूं था। हाणे असां वापसि ॿिए पासे ते ईंदासीं। हीउ तमामु आसान कमु आहे ऐं इलाही दिलचस्प आहे। ऐं ईद अचण वारी आहे त मां हीउ पंहिंजे घर जे लाइ इहे ठाहे रही आहियां। ज़रूरी न आहे त असां बाज़ारि वञूं ऐं शयूं ख़रीद करे अचूं। पंहिंजो हुनुर बि हूंदो आहे, पंहिंजो शौक़ु बि हूंदो आहे, उनखे बि थोरो आज़माइजे। त हीउ मां पंहिंजो शौक़ु बि पूरो थी कयां ऐं मुंहिंजो जेको आहे कमु बि थी वेंदो। अहिड़ी तरह सां हीउ असां पूरो चौधारी हिनखे मोड़ींदासीं ऐं असां हिन सॼे खे सिबी वेंदासीं। हाणे ॾिसो, हीउ कुंडी वारो हिसो सिबजी वियो आहे। प्लांट वाला जो पॉट वाला जो हिस्सा था वो बन गया है।
अब यहाँ से मैं शुरू करूँगी सिलाई प्लांट की, ठीकु आहे। सो हिते हिकिड़ो ॿ टांको एक्स्ट्रा हणणो आहे त जीअं ही जेको आहे चङी तरह सां फिक्स थी वञे। यहाँ पे 1-2 टांके हम स्टार्टिंग में थोड़े ज़्यादा लगाएंगे ताकि ये अच्छी तरह फिक्स हो जाए। अब इसको बहुत सफाई के साथ, बहुत नफासत के साथ मोड़ना है और सिलाई करनी है। ये तकड़ जो कम ना है, ये वॾे सब्र ऐं बर्दाश्त जो कम आहे। जेतिरो तव्हां आराम ऐं सुकून सां कमु कंदव ओतिरो तव्हांजो कमु साफ़ सुथरो थींदो। जेतिरो तकड़ कंदव ओतिरो तव्हांजो कमु जेको आहे रफ ऐं हिकिड़ो बेसुरो ऐं ॾिसण में बिल्कुलु बि सुठो न लॻंदो। तव्हांजी महिनत, तव्हांजो मटीरियल सभु ज़्यान थी वेंदो। इन करे कोशिशि करे हिनखे ॾाढी सफ़ाई सां ऐं आस्ते आस्ते ऐं सब्र से सिबो। आप देख रहे हैं कि अगर आप जल्दी करेंगे तो ये सारा आपका जो चीज़ है वो बर्बाद हो जाएगी और एक रफ और गंदा सा काम आपको नज़र आएगा। जैसे जैसे सीते जाएं, वहाँ जहाँ से सीलें वहाँ से पिन्स जो है वो आप हटा लें। इसको इसी तरह से मोड़ते जाएंगे। अच्छी तरह कोशिश करें कि कोई धागा जो है वो बाहर आपको नज़र ना आए, कपड़े का धागा कोई बाहर न रह जाए, ठीक है। तो ॾाढी बार बार चवां थी सफ़ाई सां ऐं सब्र सां कमु करिणो आहे। तकड़ कमु हो बि शैतान जो हूंदो आहे, इहो हमेशह मां तव्हांखे ॿुधाईंदी आहियां, सभिनी खे ख़बर बि आहे। पर सच इहो आहे त कंहिं ॾींहुं तजुर्बो करे ॾिसो त जॾहिं असां जल्दी जल्दी कमु कंदा आहियूं न त असांजी शइ में उहा ख़ूबसूरती न ईंदी आहे, ऐं जॾहिं असां आराम सां कमु कंदा आहियूं त असांजो उहो रिज़ल्ट जेको आहे बेस्ट ईंदो आहे। हाणे तव्हां इन मां ई अंदाज़ो कयो त जेतिरो पीस मां हिन जो सिबी वई आहियां हिन साइड खां, त हीअ कंप्लीट करण खां पोइ मां वरी तव्हांखे ॾेखारियां थी। एक चीज़ का ख्याल रखें कि इस तरह की जो बारीक कोने होते हैं जहाँ पे हमारा हाथ नहीं पहुँचता, तो इस तरह किसी पिन से, किसी सुई से आप इसको मोड़ सकते हैं। ये देखें, यहाँ से अंदर से नहीं मुड़ रहा, मेरे हाथ से हाथ वहाँ पहुँच ही नहीं सकता है, तो मैं ये इसी पिन से, एक पिन मैंने निकाल ली है, उसी से मैं इसको फिक्स करके सी रही हूँ। तो जहाँ पे इस तरह के कोनों पे हाथ न जाए वहाँ पे आप जो है इसी तरह कोई बारीक चीज़, कोई सुई, कोई पिन ले लें और उसके साथ अपना काम करें। हाँ ॾिसो ही कंप्लीट थी वियो मुंहिंजो। पिन्स मां हिन मां सॼियूं कढी थी छॾियां। आमतौर पे आपको पता है कि जो मशीन एप्लीक होती है वो जिगजैग मशीन से की जाती है, लेकिन ये मैंने सिंपल सा डिज़ाइन इस आम सिलाई मशीन के साथ कंप्लीट किया है और मुझे उम्मीद है आपको ये ज़रूर पसंद आएगा। और इस पर मैं अब एक फूल लगा रही हूँ। ये पिंक वाला फूल मैंने लिया है, ये फूल मैं इसके ऊपर लगा दूँगी और उसके बाद मैं आपके साथ शेयर करती हूँ। सिंपल जो है सुई के साथ धागा डाल के टाँके लगा लें, ये इसके साथ अटैच हो जाएगा। गुलमा हिन ते लगाए छॾियो। ये देखिए फूल भी मैंने इसके ऊपर लगा दिया और अब ये कवर सिलाई करके मैं कंप्लीट करूँगी और अपने कुशन्स पे कवर चढ़ा लूँगी। कुशन को सीने का, कवर को सीने का तरीका मैं सिखा चुकी हूँ इससे पहले और उस वीडियो का लिंक भी मैं दे दूँगी, यहाँ पे आप लोग देख सकते हैं। और ये अपनी थोड़ी सी मेहनत से घर में रखे हुए कपड़ों से किस तरह से एक खूबसूरत डिज़ाइन बन रहा है। अभी शायद इतना अट्रैक्टिव न लग रहा हो, निर्मल शायद तव्हांखे एॾो ॾिसण में मज़ो न ईंदो हुजे, पर मां जॾहिं ही सिबी ऐं पंहिंजे कुशन से चाढ़ींदमि तॾहिं तव्हां ॾिसंदव त हीउ केतिरो खूबसूरत थो लॻे। तो ख़ुश हुजो, आबाद हुजो। अगर आपको मेरी ये वीडियो अच्छी लगी है तो इसको लाइक करें, कमेंट करें, शेयर करें और मेरा चैनल सब्सक्राइब करें। ज़िंदगी रही तो बहुत कुछ मैं आपके साथ शेयर करूँगी इंशाअल्लाह। सो पंहिंजे टाइम जो सही इस्तेमालु कयो, पंहिंजो घर सजाईंदा रहो, पाण महिनत कयो, पंहिंजे वक़्त जो सही इस्तेमालु कयो, पंहिंजी ॿोलीअ सां प्यारु कयो। इंशाअल्लाह वरी कंहिं कम जी वीडियो सां मिलंदासीं। तेसिताईं इजाज़त, अल्लाह वाही।